हाणे तूं ज़िद खे छॾ, चवण कर खणी। छा लिखी ॾियांसि मुंहिंजे जीअरे या मोए? ज़मीन त वरी बि यूसुफ जी आहे न। हाणे बि त हू मालिक लॻो वेठो आहे न मुंहिंजी मिल्कियत जो। भागन वरी हिकु ई त पुटु आहे मूंखे, हिकु ई त पुटु। हाय रे हाय, जॾहिं मालिक बि हू आहे, चवी बि थो, पोइ लिखी छो नथो ॾींसि? सोणी, मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुध। हा ॿुधाए। जेकॾहिं मां हुनखे ज़मीन लिखी ॾींदुसि त हू बिना देरि असांखे पौड़ियुनि जे घर मोकिले छॾींदो ऐं हिकिड़ो ॾेह बि न लॻाईंदो, ज़मीन खपाए छॾींदो। हा सञा ॾींदुसि, तूं दिलि जाए कर, बसि तूं हाणे लिखी ॾींसि, ज़िद ते आहे न, लिखी ॾींसि। सोणी, सोणी, जी कहिड़े ख़्याल में गुम आहीं? वरी को मसइलो थियो आहे छा? छा चवां साण महिरू, छो त ज़िंदगी सूरनि में आहे। मूं ते इल्ज़ाम आयो, पुटु तुंहिंजो हुन ॻाल्हि खे गंढ ॾेई छॾी। मूंसां इल्ज़ाम? छाजो इल्ज़ाम? कहिड़ी ॻाल्हि कयूं, कहिड़ा सूई तोखे ॿुधायां। साहिल जो पीठ जा औलाद आहिनि, शिकिर उहो ई आज़ारे, हो माण्हू जीअं या मरी वञे। हा तूं बि हौसलो धार, तो बि त सच चयो हूंदो। सोणी त चवंदी आहे सच, पर जग खे वणे या न वणे। तूं कमरे खां ॿाहिरि छो निकिती? अदा साईं, सोणीअ देरि कई इन जे लाइ आयसि। छा लाइ वरी हिन देरि कई? चांहि जे लाइ। ॻाल्हि ॿुध, चांहि लाइ या कंहिं ॿी सलाह मशवरे लाइ? सलाह मशवरो वरी छाजो अदा? मालिक साईं, छा थियो आहे? यूसुफ लाइ अर्ज़ में कयो, मुंहिंजे यूसुफ लाइ पुलिस जो मोकिली अथव। ॾाठाई थो करे, मस्ती वधी वई अथसि, उन लाइ ॿियो वरी छाजे लाइ? न मालिक साईं न, इहे न, सिर्फ़ु हू सॼी उमिरि तव्हांजी ग़ुलामी कई आहे, हथ पेर थोरिया अथमि। जल्दी खे ॾिसो, मुंहिंजे यूसुफ खे तंग न कयो। वादा करे शीघ्र मालिक साईं हू जेल हलियो आहे न, मां मरी वेंदुसि, मालिक साईं न। ठीकु आहे, ठीकु आहे, मां इन ॻाल्हि ते गौर कंदुसि। सोणी, एतिरी तादी हूंदे बि कोई बि हुनजो पासो थी खणी। साहिब छा कयां, केॾां वञां? मां आहियां न, अला न करे मुंहिंजे बचे खे कुझु थिए। शीघ्र अंडा वठिबो, मां खे ईज़ा थींदो न, छा कंदीसि? वो तूं बि चई छॾिजांइ मुंहिंजे पुटु ॾांहुं पुलिस न अचे, कुझु बि न थिए हुनखे। अम्मा, इम्तिहान तमामु सुठो थियो आहे, इंशाल्लाह कामयाब थींदसि। अलाह तुंहिंजा बेड़ा बने लाहींदो सनम, नतीजो बि सुठो अची वेंदो अम्मा। हा पुटु, ज़ाहिर आहे हेॾा ॾींहं थिया आहिनि, नतीजो त ईंदो न। हितां बदिली करायां अम्मा? छो धीअ? तंग करे छॾियो आहे हिन कमदार, मां बेज़ार थी वई आहियां। मां हिन ॻोठ में रहण ई नथी चाहियां। ॿिए हंधि न्याणीअ जो ॿारु केरु तोसां सीड़जी हले धीअ? अम्मा, मां हली वेंदसि, ॿियो केरु छा करे सघंदो? हुननि खे त ख़बर ई न आहे त औरत जी इज़त छा थींदी आहे। ॼण त हुननि खे पंहिंजी माउ भेण आहे ई न। अम्मा, माण्हू पाण सही आहे त केरु छा करे सघंदो?
सही माण्हूअ खे ई तंग कंदा आहिनि सना। सही थी चई शरबानो ऐसे शरीफ माण्हू शी चमक कंदा आहिनि बाक़ी मां त चवां थो त इन दौर में शरीफ माण्हूअ जे ॼमण जो खप ई कोन्हे। बाक़ी नागी माण्हू जो को ऐनो ई कोन थो वठे। छा थियो आहे? रैसा कुझु चयो छा? ख़बर अथई छा चयईं? चई त सनम जो संग ॾे या हितां लॾो पट। बाबा पोइ तव्हां हुनखे छा चयो? छा वरी छा चवंदोसांसि? जवाब ॾेई छॾियोमांसि। सरदार खे ॾारो ॾिया न मता या ग़लती करी जहिड़े फशरी जो मुंड सरदार आहे न त कमदार खे ताक़त आहे जो तिखो थिए या हमला कराए। तूं बि अणसिधो विड़ी सिधी रांदि सोटे जी खट खटाए शाह यूसुफ ग़लती न कर। कमदार खे कंडनि सां गॾाए कीवड़ा खाराए त ख़बर पवेसि। कमदार खे कंदुसि तर सुकी भुंज कढांसि हड भञांसि पतो पवेसि त यूसुफ सां टक्कर थियो आहे। ईअं करिणो पवंदो। उन खां अवल जो पुलिस पकड़े कमदार जी इंजण विहारणी आहे जीअं ॿीहर स्टार्ट ई न थिएसि। कराईंदोसांसि बिना दोल जे डांस। न थींदो ईअं। तूं पाण ई त फ़ैसिलो कयो आहे। मां शायदि जी नियत में खलल आहे। कीअं? हुनजी सॼी निगाह मुंहिंजी मिल्कियत में आहे। मिल्कियत में? हा, चवे थो त हीउ बंगलो संदसि नाले थिए। भले करीस, मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे? भाणे जो अथई। तूं मथे दिलि सां थी चवणी। लॻे थो त नौरोज़ तोखां नाराज़ आहे। न मां मूंखां न तोखां नाराज़ आहे। हिन करे मूंखे नज़रअंदाज करणु लॻो आहे तॾहिं त मां तुंहिंजे फ़ैसिले खे क़बूल कयो। मां तोसां हलंदसि नौरोज़ ॾे। छो? माज़रत लाइ। ऐं शायदि छॾे ॾे शायद खे। मूं हुनजे मथां शर्त ई अहिड़ा रखिया आहिनि जो पाण ई हटी वेंदो। अम्मा मुंहिंजी दिलि पुरज़ा थी वई आहे। हाणे मां नौरोज़ सां कॾहिं बि न मिलंदसि। ग़लति फ़हमियुनि में ईअं थियो आहे। मां खेसि मञाईंदसि। मूं मञायो थमांसि मासी। कंहिंखे? नौरोज़ खे। हाणे हू फिज़ा जे वेझो ई कोन ईंदो। वो हाणे हिन खां नफ़रत करणु लॻो आहे। तो ईअं कयो छो आख़िर? मासी तो ई त चयो त ॿिन्हिनि में विथियूं कर। मूं फिज़ा खे सम्झाइण ऐं सिधे पेर ते आणण लाइ चयो हो। तोखे ईअं कोन चयो हो त तूं ॿिन्हिनि में नफ़रत हुजे। हूअं पेर ते न अचे आ मासी। ऐं हा, मूं घर जी ॻोल्हा शुरू करे छॾी आहे। कमीशन जी तयारी बि कंदुसि। छा बि करी? हेॾा ॿीहर न अचिजांइ। तूं खसी सां ई खसीस इंसान। ईंदुसि। हिते अचण खां मूंखे केरु रोकींदो? जॾहिं तुंहिंजो नाठी थींदुसि त खसीस मां ख़ान थी वेंदुसि। मूंखे ईअं फिज़ा सां पेश न अचणु घुरिजे। हा, तो ग़लति कयो आहे नौरोज़। फिज़ा जो प्यारु ठुकराइण
दुनिया खे ठुकराइण जे बराबरि आहे। हा मूंखां ग़लती थी वई आहे, ग़लती न पर ग़लतान आहे। मोहब्बत साहिब जो नालो आहे, निभाह जो दरिया आहे। मोहब्बत जज़्बाती बणाईंदी आहे, तवुकात वधाईंदी आहे, पर उनखे धीरज सां तोड़ ताईं पुॼाइबो आहे। तुंहिंजी मोहब्बत ज़माने वारी न आहे नौरोज़। वाकई हर ॻाल्हि ते गौर कबो आहे। हबच हवस मोहब्बत जो नालो न आहे। मूंखां सिर्फ़ु इहा ग़लती थी आहे त मूं आंटी इशरत जी ॻाल्हि दिलि ते वरिती। हिन में फिज़ा जो कहिड़ो ॾोह? ॿुधाए मूंखे कहिड़ो ॾोह फिज़ा जो? मां उनखे मिनत करे मञाईंदुसि, जे न मञई त मां उजड़ी वेंदुसि। हा, मां उजड़ी वेंदुसि। नौरोज़ नाराज़ थी सघे थो, नफ़रत नथो करे सघे। माण्हू तब्दील थींदे देर न लॻंदी आहे फिज़ा। थी सघे थो नफ़रत करणु लॻो हुजे। नौरोज़ मुंहिंजी ज़िंदगी आहे, हू मुंहिंजी ज़िंदगी मां निकिरी वियो त मां किथां जी न रहंदसि। शुक्र नूरी, वारस वे या वञे? वञे वञे वञी ॿाहिरि मरे। वारस वेहंदो त मथो फाड़ाईंदो पंहिंजो। मथो फाटेसि तो त फाटण ॾीस, पर अॼु वारस वेहंदो ऐं चवंदो। छा चवंदो? चए फाटे ऐं फुटे हितां वारस। अॼु इल्ज़ाम जो हिसाब ॾे। छा जो इल्ज़ाम? कहिड़ो इल्ज़ाम? जेको तो मूं ते ऐं मासा ते हयो आहे। हेॾी ॻाल्हि ॿुध, इहो जेको न तूं अची चवंदो आहे वारस वेहे या वञे, हा पोइ माण्हू छा सम्झंदा हिनखे? छा सम्झंदा माण्हू ऐं छो चवंदा माण्हू? इहो त तूं थो चवीं न, माण्हू त सम्झनि था न। हाणे हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधाए, हाणे जो अचण सां तोखे चयमि त वारस वेहे या वञे, पोइ छा थी वियो? मूंखे चवीं त वात फेराए क्यारी ॾे कयाईं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ छोकिरी नूरी, वारस वॾी वारसीअ वारो आहे, बेवाहो न आहे। ऐं ख़बर थी, पुलिस त मूंसां प्यार कंदी आहे, प्यार। SSP, ASP, DSP, मुख्तियारकार वॾा मदा आहिनि हिन वारस जा। भले वारस न थियो, का लाट थी। वारस लाट आहे, लाट। राति जो ॿरे त ॾींहुं थी वञे, मुड़ुस जे पोयां पुलिस लॻल आहे। वारस पलांद कंदो पलांद, मूंसां पियो विढ़े ऐं मासात खे पियो घर मां कढे। ड्राड़ जो मुल्ह थोरी आहे, न वरी ख़र्च थो अचे। जे एॾी पहुच हुजे हा न त बरावंदरनि जा धिका छो खाई आहे? छोकिरी हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। हिन वारस जी वॾनि वॾनि वज़ीरनि ते पहुच आहे। इहा ड्राड़ न, हक़ीक़त ते हक़ीक़त। मिड़ई असां फ़क़ीर माण्हू वतऊं था, घुमंदा फिरंदा चरंदा, मिड़ई ईअं तोसां था ॻाल्हायूं, तुंहिंजे लेखे त बस ईअं आहे। हाणे मूंखे इहो ॿुधाए त वारस वेहे या वञे? वारस वेहे त वारस खे मां स्वामीअ जे हवाले कयां। अरे अरे तूं छा पियो करी? मुंहिंजो साह पियो करी। छॾ छॾ, हे मुंहिंजो मासात जो घर आहे। अॼु तुंहिंजी मासात जो घर आहे? ॿियो न त कराई तो साहिब बिना दोल जे डांस। हल हल तो ॾिसो त सही, हर हिक खे तो कराए बिना। लूलो लंगड़ो थी ये कन कटियल थी ॻोठ में घुमंदे फिरियो फिरियो हिन घर में बीठो आहे। मासड़ ईअं कुहाड़ी वणा थी तूं न वारी जानब तारो खुलियल हो जा चमड़ो आहे, चारनि मां बि टपींदो आहे। ख़्याल कंदी करे। पाण अची वियो, दरवाज़ो बंदि करणु विसरी वियो हो। तोखे ख़बर न आहे पुलिस पई थी लामारा ॾे, तारो पंध रखंदी कर। उते ग़लती न थींदी, पर ॻाल्हि ॿुध, 2-3 भेरा पुलिस आई हुई, हथ ॾे त छॾायूं जान, पोइ तुंहिंजी ज़मानत करायूं। न हथ कोन ॾींदुसि। मां घर में हेकली, का मान न कंहिं जहिड़ी। ॻाल्हि ॿुध नूरी, अम्मा अचे न, उनखे तेरा आहे
उहा ॿारींदी बताल सभु कुझु ज़ार थी वेंदो घर में। कुझु वक़्तु साप खां कमु वठ। साहब खां कम त वठां पर वरी बि हथ त ॾींदे न, गिरफ़्तार त थींदे। ॻाल्हि त वरी बि साॻी आहे। तुंहिंजी मर्ज़ी छा आहे? तती आया मूं मां हरू भरू गिरफ़्तार थिया छा? तुंहिंजी मर्ज़ी यूसुफ। बाक़ी ॿुधाए थी, चाचीअ खे कान छॾींदसि हिते। बाक़ी चाची खां बहितर आहे त पुलिस खे 7 सूरियूं ॿुधाए मोटायां। क्योंकि केतिरा पैसा ॾियो अथऊं त कमरे खां ॿाहिरि न निकिरंदी कर। अदा साईं, मोबाइल में बैलेंस खोलो, नौकर खे पैसा ॾिना। मां त हिते ई आहियां, ॿाहिरि त कोन थी वञा न। था अलाह ने अदर अरे बस सोचेसि त मुंहिंजो साह कढी छॾे। कहिड़ो मां गुनाह कयो आहे जेकॾहिं नौकर खे पैसा ॾिना बैलेंस जे लाइ? एतिरी वॾी पाबंदी आहे। नवाज़, हेलो साईं, असीं यादि कयो अथई। विसारे त तो आहे, यादि ई न कयो अथई। यादि उन्हनि खे कबो आहे जेके यादि न हुजनि, जेके विसरनि न मोर, सदैव दिलि जी खाधनि में वसंदा हुजनि। साईं, ख़बर अथई तुंहिंजो नंबर मां एम सां सेव कयो आहे। ऐं मूं तुंहिंजो नंबर एन सां सेव करे छॾियो आहे। साईं, मूंखे विसारजांइ न। नवाज़, मूंखां त हिकिड़ो पल बि तूं नाहीं विसरियो। दिलि जी धड़कन सां गॾु तूं धड़की थो। तोखां बिन राति ॾींहुं खुरे में आहियां। उन ॾींहुं तुंहिंजी कॉल न अचणु मुंहिंजे ते साह जो सॻो टुटी पियो। साईं, फोन जी चार्ज ख़तम थी वई, इन लाइ कॉल कटिजी वई हूंदी। नवाज़, पंहिंजी मोबाइल फुल चार्ज रखंदो कर। आईंदा ईअं न थींदो साईं। ठीकु आहे, राति जो देरि सां ॻाल्हाइबो। ओके, ऐं पंहिंजो ख़्यालु रखजांइ। माई सोनी किथे आहे? मदसी वो पंहिंजे घर वई आहे। घर वई आहे? वो हिन कमरे में आवाज़ छा जो? न तो हिते त कोई बि आवाज़ कोन हो। लॻे थो त मुंहिंजा कन भॼन था अलाए छा। हल ठीकु आहे, मई सोणी अचे न त हुनखे हिते जा मूंसां मिली पोइ वञे। तंहिं करे मूं वक़्त जे पछताव खां पहिरियां फ़ैसिलो कयो आहे। इन जे लाइ त मां तोखे चवंदो रहियो आहियां, छो जो ही ज़मानो अहिड़ो आहे, हिते त क़बर बि अकेली चङी कोन्हे। हा सलीम, मां बि इन मुसीबतुनि खे मुंहुं ॾियां पई। रेस जो ज़िद आहे त मां कमदार खे अपनायां, छो त हुननि न्याणियुनि सां हमेशह ज़बरदस्ती वारो ई रवैयो रखियो आहे। मां त अहिड़े मुआशरे खां बिल्कुलु तंग आहियां सनम। अहिड़नि माण्हुनि वटि जीव आहे त बहादुर थी। इन करे ई त मां तोखे जीवन साथी बणाइण जो सोचियो आहे, मतां किथे ज़िंदगी साथ छॾे न वञे। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर सनम, तोखां सवाइ मुंहिंजी हीअ ज़िंदगी कहिड़े कम जी। त पोइ छा थियो घर वारनि जो? सनम, अॼु जुमो आहे, आचर ते मुंहिंजे घर वारा तव्हांजे घर अची वेंदा। ठीकु आहे,
ऐं 5 ॾींहंनि बाद एग्ज़ाम्स लाइ निकिरंदसि। ठीकु आहे सनम, तुंहिंजे एग्ज़ाम खां पोइ वरी मुंहिंजा ई पेपर शुरू आहिनि। इंशाल्लाह कामयाबु थींदे। ऐं इंशाल्लाह तूं बि कमीशन जो इम्तिहान पास करे वेंदीअ। पर सनम मुंहिंजी पारत अथई। इहो वरी कीअं? इन करे जो तुंहिंजा कानून सख़्तु थी वेंदा, पर पंहिंजी दिलि खे सख़्तु न कजांइ। कहिड़ी ख़बर? जल्दी अचण जी कजांइ, मां तुंहिंजो अचर ते इंतज़ारु कंदसि। सनम मां त हर घड़ी हर वक़्तु हर सेकंड मां तुंहिंजो इंतज़ारु कंदो रहंदुसि। अरे वाहिद इन भी कम कोन पटियो कंहिं कमदार इन मुराद मोकिलियो मांसि ट्रैक्टर सां हिन छोरा यूसुफ ड्राइव मोकिलियसि। अरे हिनखे वन धको करे आ त मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए हा। कीअं न डोड़ाईंदुसि, हुन जी वॾी पुटु आहे। अरे कहिड़ी पुटु छाजी पुटु? हिकिड़ो घर आहे, हिकिड़ो हिकु हकल सां असुल हाला बि टपी वञे हा। जेकॾहिं पुटु न हुजे सां पोइ सरदार चौथ कोन केस था हथु। अरे के हथु खयो? छो कमदार तोखे खुणकई कान पई छा? न मूंखे त के ॿुधायो ई कोन। मतलब सरदार तोखां पुछो ई कोन? अरे ॻाल्हि हिकु कयो या गिग न ॻाल्हियो, सिधी ॻाल्हि कयो। छा आहे? मूं ई वाहिद केस तां त खयो आहे। FIR B क्लास में ख़ारिज थी हुई। न न देखो सिफारिश कराई। सरदार सरफराज़ पाण फोन कई ऐं पुलिस असांखे घुराए असां खां लिखाए वरितो। हे सभु पाण केस ख़तमु करायो? इहो कीअं? न तोखे ॿुधाई न तोखां पुछी, मतिलबु तोखे का ख़बर ई कान्हे। कया तो रेस में वन धक वो जाने मौला सरदार के वन धक ने बुद्ध ड्राड़ू पाण न थी वञे वन धक। अच्छा मानो यार तू भी ये चवंदी हा? ये जुंटा पटे ऐं कबरी कंदो साए कराईंदो साए बिना दोल जे डांस। यूसुफ ॻाल्हि ॿुधो, इन छोरे खे हिते रोकी थो, मता मुंहिंजो पोइ अचे। काने ॾे एतिरो भॼन घणे घणे पलांद वठंदो साव कराईंदो साव बिना दोल जे डांस। हितानगिरियूं कयूं अथनि ॻोठनि में। काॾे वेंदो? अरे अरे क्या ड्राई तो मुखे? हाँ कया से वन धक्को। अरे न से न पो तो वाक तो क्या वाक वाक ये कभी आए वाक सच्ची बुधा के ड्राई दई मुखे तो तुझी हालत मो लगे पियो त के तोखे। अरे हाने घड़ी घड़ी गिड़गिड़ न कर त लठड़ी के न मौत जो मेहमान हले त अज तो वडी पियो कमदार लगे तो बेन जू कसरू मुंह पियो कडी। अरे पर सागी गाल करे तो डंडा डंडा तो वारस पर हाणे वारो कोन है। पर हाणे तोखे मोह डंडा फीड़ी तो सुमा तू जो मिलियो आई भला ने यो बुधाए वारस वे या वने। अरे तू अची मुझे मथे ते वे ये सजे गोठ वारा चंद काओ मथे ते विहारियो थे। अरे हेडे मां तो के काओ तो लगा। अरे काओ भी इज्जत वारो होंदो आ, इज्जत वारो। अरे तू त उन खा भी बियला अज तो दम भी तो कमदार दम भी तो लगे तो के पुराना पला पियो वठी। अरे कम थई तो बुधाए वे तो वठो बात ते कयाई न वन धक्को वो जाने मोला। कमदार भला ने एकड़ी गाल बुध या लठ त मुखे रे। अरे छो हां कम ईंदी के मुखे भी वाई हुई मुखे भी पुरानो प्लान वठनो है उन जू जगू बणणियूं आहिनि। हल हल त कयाई न वन धक मत पर तो हल तो निकर। अरे कमदार तू जाई पाई हण रे जा वारस वे जा वने हल वज वज। अरे अबे हाल चाय वाली पिछन से तो क्या ये न भजाए। ड्रामा सीरियल चंद्र ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।